सूफ़ी संगत हालाणी पारां दस्तगीर बादशाह जी यारहीं जी मुनासिबत सां सूफ़ियाणी राग ऐं रंग जी महफ़िल कोठाई वई। ॾिसूं था शफ़ीक कुरैशी जी रिपोर्ट। हालाणी में दस्तगीर बादशाह जी यारहीं जी मुनासिबत सां सूफ़ी संगत हालाणी पारां मच कचहरी ऐं सूफ़ियाणे राग जी महफ़िल कोठाई वई, जंहिंमें अदीबनि, शाइरनि, सूफ़ियनि, सुगड़नि, सहाफ़ियनि समेत वॾी तादाद में शहरीन शिरकत कई। महफ़िल जा ख़ासि महिमान फ़क़ीर मुनवर अली अबड़ो, सिंध सहाफ़ी संगत जो मरकज़ी वाइस चेयरमैन बच्चल हिंगोरो, ख़ैरपुर सहाफ़ी इत्तेहाद जो सदर ग़ुलाम हुसैन चांग हुआ। महफ़िल में शाह साईं जा बैत पेश किया विया ऐं नाले वारे सूफ़ी फ़नकारनि फ़क़ीर मुनवर अली अबड़ो, गौस बख्श दुनियो, सूफ़ी शाइरनि जे कलामनि सां महफ़िल खे जुमाए छॾियो। सूफ़ी संगत हालाणी जे फ़क़ीर फरहान मेमण, मेहमान ग़ुलाम हुसैन चांग, मेहमान ख़ास फ़क़ीर मुनवर अली अबड़ो ऐं सिकंदर सरकी आवाज़ न्यूज़ सां वीचारींदे चयो त कुछ दोस्तनि मिली करे असां शुरूआत कई आहे त अहिड़ी मच कचहरियूं थियनि, असां दोस्तनि खे गॾियो आहे जीअं असां हिक ॿिए में मोहबत क़ाइमु करे रखूं ऐं हिन क़िस्म जी सोबत में अचो जीअं सुधार अची सघे नए नसुल ॾे। मच कचहरियुनि जा इनका थियनि था ॻोठनि में, शहरनि में। इहो सिंध जी सकाफ़त तमामु घणी पुराणी जेका उजागर थिए थी। मच कचहरियुनि में माण्हू मुख़्तलिफ़ क़िस्म जा माण्हू जेके अची पाण में वेहनि था, कचहरियूं थियनि थियूं, उन में सूफ़ियाणो राग थिए थो, उन में जेको ॾोर भेद थिए थो ऐं जेको जेके शाइर आहिनि या अदीब आहिनि उहे पंहिंजो जेको नयूं नक़ुर शाइरियूं पेश कनि था। हे जेके कचहरियूं आहिनि पाण में वेही ॾिसो वेही कल्चर ख़तमु थींदो पियो वञे। असां वटि उहो जेको कल्चर खे जीआरण लाइ अहिड़ियूं हज़ारनि जॻहियुनि ते ऐं मुंहिंजो मैसेज इहो आहे त सभु माण्हू इहो पैगाम जूं कचहरियूं हिन अहिड़ियूं मोहबत वारियूं कचहरियूं, फ़क़ीराणियूं कचहरियूं ऐं हीअ मच कचहरियूं चइनि दोस्तनि खे घुराए उन्हनि जा हथ धोराइनि, उन्हनि सां पंहिंजे ख़्यालनि जी ॾे वठि कनि। कचहरियूं थियनि थियूं, असांखे हिन मां घणो कुझु मवाद मिले थो। इंसानियत सां जेको आहे प्यार रखंदड़ माण्हू जेको आहे अॼुकल्ह बचो ई त इहे मच कचहरियूं आहे, मोहबत जो सिलसिलो आहे। वधीक चयो त सूफ़ी राग ऐं मच कचहरियूं मोहबत जो पैगाम आहिनि। अहिड़ियूं कचहरियूं थियण सां गॾिजी वेहण जो मौक़ो मिले थो, जंहिंसां मुआशिरे में मोहबत ऐं अहसास वधे थो। कैमरामैन ज़िशान रिन सां गॾु मोहम्मद शफ़ीक कुरैशी, आवाज़ न्यूज़, हालाणी।